नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में एहसास प्रोग्राम सेंटरनि ते असिस्टेंट डायरेक्टर हसन मोहम्मद शाह ऐं एजेंटनि जी मिली भग ग़रीब आवाम सां आज़ार घटिजी न सघियो। हिक कार्ड ते 500 खां 1000 रुपया सरेआम कटौती शुरू थी वई है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद नौमान पंहिंजी रिपोर्ट में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।